अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत उमरो। संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस से सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कचे मां ॾोहारियुनि जो ख़ात्मो करण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध मुश्ताक मर शहीद एहलकारनि जे तॾे ते पहुची दुआ घुरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त शहीद एहलकारनि जूं क़ुर्बानियूं ज़ाया थियणु न ॾींदासीं। शहीद पुलिस एहलकारनि जा ॿार असांजे औलाद वांगुरु आहिनि। शहीद एहलकारनि जे वारसनि खे अकेलो न छॾियो वेंदो। कचे जे समूरनि इलाइक़नि खे ख़ाली करायो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 5 मरीजन जो हयाती गिड़कार वियो। फौतुनि जो अंग वधी 20,435 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,724 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 9,08,576 थी वियो। PTI ऐं नून लीग जी हुकूमत में फ़र्क़ु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट। चवे थो नून लीग जे 10 सालनि जी कारकर्दगी मायूस रही। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ब्लॉगर असद ते हमले जी मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हमले सां असद जो आवाज़ अञा वधीक बुलंद थींदो। साफ़ ते हमला हुकूमती बुज़दली खे वाइको कनि था। असद ते हमले जी शफ़ाफ़ जांच कई वञे। सॼी सिंध में गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लागू। नोटिफिकेशन जारी। गाॾियुनि जी बि गैर ज़रूरी चुरपुर ते पाबंदी हूंदी। वॾे वज़ीर पारां IG सिंध खे गाॾियुनि में घुमंदड़ माण्हुनि खे रोकण जी हिदायत। कारोबार जो वक़्तु सुबुह जो 5 वॻे खां शाम 6 वॻे ताईं हूंदो। डिपार्टमेंटल ऐं सुपर स्टोर्स शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। बेकरी ऐं खीर जा दुकान राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे ऐं आचर जे ॾींहुं कारोबार मुकमिल तौरु बंदि रहंदो। सिंध में अमन अमान जी ख़राब थींदड़ सूरत हाल ते वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खे सिंध जो दौरो करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म जी हिदायतुनि खां पोइ शेख रशीद जो DG रेंजर्स सिंध सां राब्तो। अमन अमान बाबति ॻाल्हियूं। घरू वज़ीर शेख रशीद अॼु कराची पहुची अमन अमान जी सूरत हाल ते इजलास जी सदारत कंदो। लाड़काणा में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। 2 एहलकार शहीद एहलकारनि में ख़ालिद कंगो ऐं बरकत चाचड़ शामिल। एहलकार अब्दुल वाहिद ज़ख़्मी। पुलिस पारां मुक़ाबले दौरान 3 ॾोहारियुनि जे मारिजण जी बि दावा। शहीद एहलकारनि जा मड़ मिटीअ मां हवाले कया विया। बंगल देरो भरिसां ॻोठ खेरो देरो में जनाज़ नमाज़ में SSP समेत ॿियनि पुलिस ऑफिसरनि शहीदनि जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। DIG नासिर आफ्ताब ऐं SSP इमरान कुरैशी जो चवणु आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सखर शहरी भरपासे में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक हिकु ॼणे जी हयाती खसे वरिती। DHO मूजिब 1 महीने दौरान फौतुनि जो अंग वधी 21 ताईं पहुतो। ओबावड़ो वेझो ॻोठ काबिल शहर में शादी काज दौरान फायरिंग। मुबैना गोली लॻण सबबि औरत शहज़ादी शर मारिजी वई। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले। औरत जे मुड़ुस मोहम्मद ईसा इल्ज़ाम मणींदे चयो त नूर हसन शर पिस्तौल जा फायर करे ज़ाल खे मारियो आहे। इंसाफ़ फराहम कयो वञे। बुखेरा शरीफ जो हादसे में ज़ख़्मी थियल मोहम्मद इकबाल राजपूत ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। 2 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़। ऐं सरहद वेझो पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे ॾोहारी निज़ामुद्दीन उर्फ़ नियाज़ महर खे गिरफ़्तार करण जी दावा।
हथियार ऐं ॿियो सामान बि हथ कयो वियो। 3 जवाबदार फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे।